नाज़रीन, सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जी लताड़, पंहिंजा नवाज़ी ऐं पैसनि एवज़ नौकरियूं विकिणो करण ख़िलाफ़ सिविल सोसाइटी ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां अल्लामा शम्सुद्दीन दाऊद बुटा लाइब्रेरी खां पैदल मार्च करे सिंध पब्लिक सर्विस कमीशन ॾाढो धरणो वियो आहे। इन वजह सां हिन धरणे में शरीक सियासी समाजी अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। एहतजाज आहे, हज़ारे नौजवान मेरिट जी बहाली जाए जेको आहे रोडनि रस्तनि ते आहिनि मुसलसल सिंध जे नौजवाननि जी महिनतूं, हज़ारे नौजवान जेका महिनतूं आहिनि उन्हनि जूं क़ाबिलियतूं आहिनि, उन्हनि जो सरेआम विकिरो कयो वञे थो, उन्हनि जी पिड़ी लॻाई वञे थी, उन्हनि खे क़तल कयो वञे थो। ही नौजवाननि तव्हां ॾिसो त सिंध जूं जेके नौकरियूं आहिनि, 1 खां 4 ग्रेड जूं नौकरियूं हुजनि या 16 ग्रेड जूं नौकरियूं हुजनि, सभु जो सभु विकिरो कयो वञनि थियूं ऐं उहे सम्झनि था त सिंध जा नौजवान ख़ामोश रहंदा। सिंध जा नौजवान अॼु सरापा एहतजाज आहिनि पंहिंजो हक़ छिनी वठण जे लाइ। ऐं आउं हिन सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे मेंबर्स जेका आहिनि, उन जो जेको चेयरमैन आहे CM सिंध आहे, जेको उनजो PS बाजारी आहे, उनजे पुटनि खे, उनजे भाइटनि खे ही नौकरियूं विकिरो करे ॾियनि था। उहे माण्हू जिन वटि कारो नाणो आहे, जेके सॼे सिंध जे इदारनि खे तबाह ऐं बर्बाद करे, जिन वटि करप्शन जो पैसो आहे, उन्हनि खे ही नौकरियूं विकिरो करे ॾियनि था। पर सिंध जो नौजवान जिन जा ही ख्वाब क़तल कनि था, अॼु उहे नौजवान पंहिंजे हक़ लाइ रोडनि ऐं रस्तनि ते आहिनि ऐं जिथे बि नौजवान एहतजाज कंदा असां उन्हनि सां गॾु हूंदासीं। उहो इन जे लाइ आहे त बाबा सिंध पब्लिक सर्विस कमीशन जेका पंहिंजूं 2 नंबरियूं करे थी, हुन जूं 2 नंबरियूं अञा बि जारी आहिनि। हाई कोर्ट उन्हनि खे चयो त बाबा तव्हां पटिशनर्स जूं कापी खणी अचो त असां उहे चेक करायूं। पहिरियां त असांखे इन ॻाल्हि ते बि असां एग्री न आहियूं त बाबा सिर्फ़ु कुझु पटिशनर्स जूं कापियूं हुजनि। जॾहिं मसइलो सॼी सिंध जो आहे त सॼे सिंध जे नौजवाननि जूं कापियूं हुजनि घुरिजनि आहे। नंबर ॿी ॻाल्हि आहे त उहो ई हाई कोर्ट जो ऑर्डर वरी चैलेंज करण विया आहिनि सुप्रीम कोर्ट में। ऐं असां सम्झूं था त सिंध पब्लिक सर्विस कमीशन में हिकिड़े मसइले जी ॻाल्हि आहे ई कोन। हज़ारे जेके बि इम्तिहान थियनि था, हर इम्तिहाननि में हुननि जूं गोबियूं आहिनि। असां सबूत खणी आया आहियूं अॼु बाबा, असां सबूत खणी आया आहियूं अॼु, उहे तव्हांखे ॾेखारींदासीं त सिर्फ़ु हिननि जो हिकिड़ो इम्तिहान न आहे, हीअ पूरा फाइल आहिनि, हज़ारे फाइल पिया आहिनि जेके असां तव्हांखे ॾेखारींदासीं त हिननि जे हर इम्तिहाननि में 2 नंबरी आहे। सो इन जे करे असांजो एहतजाज आहे त बाबा हिन इदारे खे हिकु दफ़ो ॿीहर नए सिरे सां जोड़ण जी सख़्तु ज़रूरत आहे। जेसि ताईं इदारो न जुड़ंदो सही तरीक़े सां असां चुप न कंदासीं। कमीशन पीपल्स पार्टी जो नौकरियों विकिणंदड़ हिकिड़ो दुकान आहे। असांजो मुतालबो हीअ आहे त उहे शागिर्द जेके पढ़नि था, उहे शागिर्द जेके मेरिट ते आहिनि ऐं उहे शागिर्द जेके महिनत कनि था, उन्हनि खे आख़िर तव्हां नौकरियूं छो कोन था ॾियो। मेरिट जी लताड़ सिंध पब्लिक सर्विस कमीशन नौजवाननि जे ख़्वाबनि जो क़ातिल इरादो आहे, उन्हनि जी उमेदनि जो क़ातिल इरादो आहे, पोरतनि जो क़ातिल इरादो आहे। ब्यूरोक्रेसी में ॼट माण्हू, जाहिल माण्हू जेकॾहिं तव्हां भर्ती कंदा त उहे आवाम जो जीवन जंजाल करे छॾंदा। तंहिंजे करे असांजो मुतालबो इहो आहे त CC 2024 में जेके इम्तिहान वरिता विया हुआ उनखे कंडक्ट कयो वञे ऐं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे अंदरि जेको बि करप्ट माफ़िया आहे उनखे हटायो वञे, उते मेरिट ते माण्हू आंदा वञे। इहो असां पाण प्रीवियस स्टूडेंट रही चुका आहियूं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा। नंढड़ो चवण जो मक़सदु आहे त मेरिट जी हिते लताड़ आहे। 2013 में जॾहिं मूं अटैम्प्ट ॾिनो हुयो, फस्ट टाइम स्क्रीनिंग थी हुई ऐं उन स्क्रीनिंग जे 100 MCQs में 17 ग़लतियूं कढी हिते असां धरणियूं हणी हुआ, रिमेमोरेंडम जमा करायो हुयो त तव्हां वटि इनसफिशेंट अमलो आहे ऐं जेको नाहिल अमलो आहे उनजो 17 ग़लतियूं कढी हिते मां दाख़िल करायूं ऐं इहो शो करायोसि। उनखां पोइ मोहम्मद रफ़ीक जेको चेयरमैन हुयो, अगरि रफ़ीक साहब उन इस्तीफ़ा ॾिनी हुई। हिते मेरिटोक्रेसी जी लताड़ आहे, डीमेरिट हिते जाम आहे ऐं हिते नौजवान असां सरापा एहतजाज आहियूं। असां पंहिंजूं उमिरूं ख़तमु करे छॾियूं हिते ऐं उनखां पोइ हिते ही नौजवान जेको रोडनि ते ज़लील थिए पियो, सिंध जो शौर आहे, मुल्क जो शौर आहे। हिननि सां को इंसाफ़ करण लाइ तयारु कोन्हे। आला इदारा को नोटिस नथा वठनि त हीउ एॾो करप्शन हले पियो। अंदरि जेका अकरा परबरी आहे, हिते ही बाक़ाइदा जेके माण्हू आहिनि गवर्नमेंट जा, उन जा माण्हू मुलविस आहिनि। हिते जेको उन्हनि सां जेको ज़ुल्म करे थो उन्हनि सां ही सिधा आहिनि। बाक़ी जेके आम शागिर्द आहिनि उहे सभु असां सरापा एहतजाजूं असांजो तदारक नथो थिए। असां चऊं था त हिन खे जेको आहे शफ़ाफ़ित कई वञे। सिस्टमेटिकली सिंध जे नौजवान सां हाणे हिकिड़ो क़त्लेआम कयो थो वञे जेको मुआशी बि आहे पर तबक़ाती आहे। सिंध में सिंध जे ग़रीब नौजवान खे हाणे जेको स्पेस आहे उहो मुकमल फुरियो थो वञे ऐं हिकु सिस्टमेटिक डिस्ट्रक्शन आहे सिंध जे समाज जी। हिन समाज जी डिस्ट्रक्शन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हिकिड़ो वाज़े हथ आहे ऐं असां हुन जी शदीद मज़म्मत कयूं था, हुन नौजवाननि सां गॾु बीहण जो ऐलान कयूं था। अस्सलाम वालेकुम। मां इहो चवणु थी चाहियां की असांजी जेकी पहिरीं ॻाल्हि जंग आहे उहा अमन जी जंग आहे।
असां ये रस्तनि ते खाली बिना वजह न वेठा आहियूं। मेरिट लिस्ट जेकी 12 घंटा 18 घंटा ॿार वेही पढ़ंदा लाइब्रेरी में ॾींहं राति माइटनि खां दूर, महीननि जा महीना साल जा साल, ऐं उन ॾींहुं हिकु टेस्ट जे करे उन पूरो करियर तबाह थो थिए। पर ईअं न सम्झो असां झुकिया आहियूं, असां झुकिया न आहियूं। असां विढ़ंदासीं, आख़िरी साह ताईं विढ़ंदासीं। असांजी जंग अमन जी आहे, असांजी ईअं जंग न आहे। ऐं रही ॿी ॻाल्हि, इहा नेपोटिज़म ऐं जेके मेरिट लिस्ट ते असांजूं जेके सीटूं आहिनि उहे ईअं ई खपाइनि। एजुकेशन पावर आहे, तव्हां असांखां इल्मु नथा खसे सघो, तव्हां असांखां सीटूं खसियूं आहिनि, असांजी जेकी पोरियत आहे, जेको असां एॾो पढ़ियो आहे उहो असांजी तालीम नथा खसे सघो। ख़ाली पैसनि जे करे, पैसनि जे ज़रिए हर शइ मिली सघे थी, इल्मु नथो मिली सघे। छा कंदव जॾहिं तव्हांजे ज़हन में कुझु न हूंदो? इल्मु पावर आहे, तव्हां नथा खसे सघो। ऐं करप्शन जे पोइ मां चवंदा बि जेके असांजा सदर आहिनि, अॻवान चइबो छा की इहो ॿुधायो, अॻवान युवा खे जेको ॿार खे सुठो गाइड करे, ॿार जो अॻवान हुजे। अॻवान इहे आहिनि जेके करप्शन कनि। अॻिते हली असांजी सिंध छा कंदी? एहतजाज सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे साम्हूं आहे, बि तव्हां ॾिसो था तव्हां इन जे ख़िलाफ़ आहे। असांजो मुतालबो इहो ई आहे त CC24 जी फॉरेंसिक इन्वेस्टिगेशन कई वञे। उन में तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी त हिन करप्शन कीअं कई आहे, हिन कीअं ज़ुल्म कयो आहे। 70 जूं कॉपियूं चेक कराए वञनि। असांजी मुराद अली शाह खां, बिलाल भुट्टे खां या रुकेश खां, त असां शागिर्द आहियूं, असां यतीम आहियूं। असांजूं उमेदूं तव्हां में सिंध गवर्नमेंट उमेदूं त हीअ असांजा मुतालबा मञिया वञनि ऐं हर शइ में ट्रांसपेरेंसी आणी वञे। एसी ताईं एहतजाज जारी रहंदा जेसीं ताईं तव्हां असांखे को सही नमूने जवाबु न ॾींदो। पब्लिक सर्विस कमीशन में जेको मेरिट जो क़त्लेआम आहे उहो CC 2024 जे हवाले सां न आहे। तव्हां जेको बि नतीजो खणी ॾिसो, मेडिकल ऑफिसर जा ॾिसो, इंजीनियरिंग कैडर जा ॾिसो, म्यूनिसिपल ऑफिसर जा ॾिसो, SSC जा नतीजा ॾिसो, ASI जा ॾिसो, जेके बि ॾिसो उन्हनि में 2 नंबरियूं थियल आहिनि। हीअ बाक़ाइदे गली गली में पंहिंजा एजेंट विहारियूं वेठा आहिनि। सरियाम नौकरियूं बि खपनि, सरियाम उन्हनि जूं ॿोलियूं थियूं लॻनि। उन ख़िलाफ़ असीं मूवमेंट फॉर द रेस्टोरेशन ऑफ मेरिटोक्रेसी लॉन्च कई आहे। सिर्फ़ु उन में असां इहो मुतालबो न आहे त CC 2024 नल एंड वाइट थिए, पर जेके मेरिट जे क़त्ल में इन्वॉल्व आहिनि उन्हनि जूं सज़ाऊं थियनि। सरापा एहतजाज बणियल सिविल सोसाइटी अॻवाननि तोड़े उम्मीदवारनि मुतालबो कयो आहे सिंध सरकार खां सिंध पब्लिक सर्विस कमीशन में थींदड़ जेके इम्तिहान आहिनि उन्हनि जूं जेके आंसर कापियूं आहिनि उन्हनि जी फौरन तौर ते फॉरेंसिक रिपोर्ट कराई वञे ऐं मुख़्तलिफ़ जेके जांच पड़ताल कई वञे त जीअं जेके हक़दार आहिनि उन्हनि खे हक़ मिली सघे। न त ॿी सूरत में हुनजो एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन इजाज़ कोसो सां गॾु अब्दुल रसूल चांडियो, मेहरान TV, हैदराबाद।